29 जून 2019 जो ॾींहुं आहे ऐं असांजी भोपाल में मास्टर चंद्र जा फर्ज़ंद महेश चंद्र साहब जिन जो ख़ुदि जो बि एतिरो नालो आहे पूरे दुनिया में सिंधी जगत में ॼाता सुञाता वञनि था असांजे विच में आहिनि। कंहिं प्रोग्राम जे सिलसिले में हिते अॼु हुननि जो अचणु थियो त हर दफ़े जीअं को बि कलाकार ईंदो आहे भोपाल में त तव्हां ताईं उन्हनि जूं ॻाल्हियूं उन्हनि जूं यादगिरियूं उन्हनि जा अनुभव ख़ासि जेके हूंदा आहिनि ज़िंदगीअ सां वाबस्ता या प्रोग्राम सां या कला सां या संगीत सां साहित्य सां उहे तव्हां ताईं पहुचाइनि। त अॼु महेश चंद्र साहब हिते आहिनि। महेश चंद्र तव्हांखे ख़बर ई आहे मास्टर चंद्र बि गायक हुआ, संगीतकार हुआ, शाइर हुआ, अदाकार हुआ। त हिननि में बि गायकीअ जो गुण बचपन खां वठी रहियो। मास्टर चंद्र जा सुपुत्र आहिनि। शुरूअ खां वठी उन्हनि पंहिंजे पिता साहिब खे ॾिठो, उन्हनि खे ॻाईंदे, उन्हनि खे संगीत पेश कंदे, पब्लिक जे विच में वेंदे, त उन्हनि ते ॾाढो वॾो असरु आहे। ऐं जिन ॿुधो आहे महेश चंद्र खे उनखे ख़बर आहे त मास्टर चंद्र जूं सिकूं लाहिण में काफ़ी हद ताईं महेश चंद्र कामयाबु विया आहिनि ऐं सालनि खां वठी उनखे ॻाल्हि खे निभाईंदा अचनि पिया। त महेश साहिबु हिकिड़ो त जीअं तव्हां मास्टर चंद्र खे त माना तव्हांजा पिता साहिब थिया, जीअं ई तव्हांखे सांभर आई ऐं मास्टर चंद्र सां तव्हांजी वाक़िफ़ ऐं ॿियनि खे माण्हुनि खे भली देरि सां नसीब थी हुजे पर तव्हांखे जीअं ई सांभर थी त मास्टर चंद्र साहिब खे त शुरूअ में तव्हां पंहिंजे पिता साहिब खे कहिड़े रूप में संगीत जे हवाले में कीअं ॾिठो, कीअं सम्झियो, कीअं महसूसु कयो, उतां शुरूआत कयो। मां पिता साहिब सां गॾु वेंदो हुउसि। मूंखे वठी वेंदा पाण सां 8-9 साल जी उमिरि खां। शायदि हुननि ॾिठो त भई हिन में कुझु आहे संगीत जो असरु। त मां उन्हनि खे ॿुधो प्रोग्रामनि में ऐं प्रोग्राम बि सॼे हिंदुस्तान में जिते बि सिंधी रहंदा आहिनि। न पहिरीं त सिंध खां खणी पाण ॻाल्हि सिंध में मूंखे कुझु ख़बर कोन्हे। अच्छा, ईअं सिंध में जी हिते जीअं आयासीं त पिता साहिब जिते प्रोग्राम थींदा अक्सर थींदा रहंदा हुआ। हुन वक़्तु सिंधी बि जेके ताज़ो आया वॾामे खां पोइ उन्हनि जूं मलूल दिलियूं हूंदियूं हुयूं। पोइ प्रोग्राम कराईंदा कंहिं संत जी वरसी या कुझु चेटीचंड थियो, अजमेर, जयपुर, जोधपुर, मतिलबु हर शहर में पिता साहिब घुराईंदा। मां उन्हनि सां वेंदो हुउसि, पुठियां ॻाल्हाईंदो हुउसि। अच्छा, हुन साथ ॾींदा? हा, साथ ॾींदा। अच्छा, घणेई हूंदा, 3-4 सिंगर हुआ, कलाकार हूंदा। त मूं ॾिठो पिता साहिबु जॾहिं बि कंहिं गाने ॻायो लाइव त उनखे उन राॻड़ीअ खे निभाइण लाइ उन्हनि खे घणी देरि ताईं ॻाईंदा रहंदा हुआ। को बि कलाम हिननि ॻायो त उनखे रसाइण, उन राॻड़ीअ खे सम्झो कोहियारी आहे, हुसैनी आहे या राणो आहे, सोरठ आहे, उन राॻड़ी खे रसाइण लाइ हुन में ॾोहिड़ा ईंदा हुआ ऐं हुन में हुननि जी इनवॉल्वमेंट थी वेंदी सुरनि सां। सरगम जी बि अल्टा पल्टी न, सरगम त उहो अलॻि क्लासिकल, हिन में न, ही फोक पब्लिक में न फोक जेके सोरठ या जेके फोक उन में सरगम त आहे कोन, उन में आरो आवरो आहे कोन। त उन्हनि में मां ॾिसंदो हुउसि अञा ताईं बि हज़ारनि में माण्हू वेठा हूंदा, छेड़ो न ॾिसी सघूं एतिरा माण्हू हुआ, चुप लॻी पई हूंदी। सोरठ राॻड़ी या हुसैनी या राणो ॻाईंदा हुआ त मज़ा लॻे जो आवाज़ु ॿुधण अचे। एतिरा माण्हू हुननि में खोइजी वेंदा, हुन में सुर में, हुन राॻड़ियुनि में, सिंधी कलामनि में, ॾोहिड़नि में। नंढे हूंदे असां बि हुन ॻाल्हि खे ॾिठोसीं किथे का भॻत थींदी, सिंधी भॻत, सुठा भॻत ईंदा हुआ त जेके माण्हू वेठा हूंदा बुज़ुर्ग
उहे बिल्कुलु भगतनि खां फरमाइश कंदा हुआ त फरमाइश थींदी हा भगत साहिब फलाणो राग ॿुधायो फलाणी रागणी ॿुधायो बिल्कुलु हा उथी बि चवंदो भई मास्टर साहिबु राणो थो ॿुधायो राणो थो ॿुधायो केरु चवंदो कोयारी थो ॿुधायो हा ॿुधायो त यानी एॾी अवाम में हा अवाम में बि सम्झ हुई सम्झे उन्हनि खे महसूसु थींदो त भाई हीअ सिंधी रागणीअ में हिन में एतिरो मज़ो आहे हा एतिरो लुत्फ़ वठी सघे यानी मां पुठियां वेही मूं एतिरो लुत्फ़ु वरितो आहे हुन राॻिणी जो जंहिंजो अंदाज़ न आहे सच ख़ुशि नसीब आहे साईं तव्हां ऐं जिन मास्तर चंद्र खे रूबरू ॿुधो ॿुधो ऐं उन्हनि जो जादू ई हिकिड़ो जादू हो हिकिड़ो हा, क़िस्म जो जादू। हज़ारे माण्हू चुप करे वियनि सुन सवाल मज़ा लॻे आवाज़ु ॿुधण सां इहा हिकिड़ी वॾी कमालियत आहे हिकिड़े आर्टिस्ट जी जेके अॼु आर्टिस्ट अचनि था 3 मिंट ॻाए गानो ख़तमु करे हलिया हू त लॻातार जेसिताणी 15-20 मिंट न गुज़रिया आहिनि त उन राॻिणी जी शिकिल ॾेखारणु वॾी ॻाल्हि त उन टाइम में हुननि खे पंहिंजे मनपसंदि साज़ींदड़ वग़ैरह मिली वेंदा हुआ हुआ न कहिड़ा कहिड़ा साज़ पाण सां गॾु खणी हलंदा हुआ साज़ींदड़ तबलो हूंदो तबलो भगताणी ढोलक हूंदी हा वायलिन हूंदी त तबलो ही जेको आमतौर सां वॼायो वञे थो या सिंधी जेके सिंधी सिंधी जीअं हू सिंधी अटे सां वॼाईंदा अटे हा हा अटे अटे सां अटो लॻाए करे हा हिकिड़ो उहो ढोलक हूंदी ऐं ॿिए हिकिड़ो साधारण हूंदो कॾहिं क्लोरिनेट हूंदी कॾहिं वायलिन हूंदो या ॿियो हारमोनियम बि रखंदा अच्छा। ॿार बि हूंदा हा पोइ नंढे हूंदे मां पोइ वरी थोरो जीअं वॾो थियुसि 15-16 साल त मां हारमोनियम ते वेहंदो हुयुमि त मास्टर साहिब जेके कलाम पेश कया हा अवाम जे अॻियां ॿियनि जेके असांजा गायक हुआ गुलकार हुआ हा उन्हनि खां थोरो अलॻि ई घणी पेशकश हूंदी अंदाज़ बि अलॻि त गीतनि जी कलामनि जी चूंड बि अलॻि साईं ही जेके कलाकार पैदा थिया आहिनि संत कंवरराम या मास्टर चंद्र जी उनजी जेका सुर सां इनवॉल्वमेंट हूंदी राॻियुनि सां ऐं हू पाण मज़ो वठी ॻाईंदा हिकिड़ी अजीब रूहानी हिकिड़ी ॻाल्हि हूंदी रूहानी रूहानी ॻाल्हि हा त उहा त गिफ्ट आहे जेके ॾिए त मास्टर चंद्र त पाण बि केतिरा हज़ारे कलाम लिखिया रिकॉर्ड कया रिकॉर्ड बि कया घणा रिकॉर्डिंग थी हूंदी हुननि जी पिता साहिब 1200 गाना रिकॉर्ड कया ऐं शुरू में त जेके हुननि रिकॉर्ड कया त हुननि जी शायदि दरवेशनि जा सोबत घणी हुई पिता साहिब खे हा डॉक्टर रोचनदास कुतुब अली शाह दरगाह हुई हैदराबाद में हा या ॿिए घणा जेके संत हुआ उन्हनि सां उन्हनि जी सोहबत हुई अच्छा त हुननि पहिरियों बि जेको रिकॉर्ड भरियो उहो बि संत साईं धरमदास जो पीघे में त प्रेम ॾिनो अमड़ो राणो अच्छा अच्छा उन खां पोइ आवाज़ु जेको ॿुधी एशियन वारनि चयो यार हीअ आवाज़ु त तमामु हिकिड़ो तमामु रोमेंटिक आवाज़ु आहे हिन खां केरु रोमेंटिक गाना ॻाल्हाइनि जीअं सिंध में सभु रहंदा हिंदू मुस्लमान सभु रहंदा इश्किया कलाम हुननि ते फरमाइश थी पिता साहिब भई हुननि पिता साहिब यंग वारो न हूंदो जॾहिं रिकॉर्डिंग दौर में आयो 22-23 साल जा त हुनखे थोरो चयो वारनि भई तव्हां थोरो ई कलाम ॻाए सघो लिखो तव्हां न पर उन ज़माने में ये इश्क मोहब्बत जो त माहौल हो कोन हो ई कोन हा त उन ज़माने में छा रिएक्शन हलंदो हुआ उहो ई त हुन आवाज़ ई अहिड़ो हुन में एॾो प्यारु हो हिकिड़ो जेको हुननि हिकिड़ो ॿियो रिकॉर्ड भरियो मोहम्मद बख़्श कोजी जेको शाइर हो कोजी हा तभी मां ख़्याल सां ॾिसिजो अथम का दिलि जी बीमारी उन में ग़ज़ल जो असरु हो उन में हुननि सम्झो त यार हीअ त हिननि इश्किया गाना ॻायो पहिरियों पिता साहिब लिखियो पहिरियों कलाम जेको तमामु हलियो सिंध जे घर घर में पहुतो 1933 में सुहिणा आरज़ू आहे हिकु ॾियारे मूं ॾिठो माशूक खे ख़ुशि ख्वाब मूं चयो आज़ी करे आहियां वरी आज़ाद वॾे शहर पोइ चयईं केरु आई घर तुंहिंजो आहे किथे घर अव्हांजे दिलि अंदरि आहियां अव्हांजे ई दिलि ना मोहबत मूर मिलंदी पोइ चयईं खार मां जान ॾींदुसि दर अव्हांजे मूं चयो प्यार ॾाढो उन माहौल में जॾहिं आम तौर सां माण्हू इन प्रकार जा गीत गज़ल कलाम न ॿुधंदा या पसंदि न कंदा हा त पोइ उते को विरोध बि थींदो हूंदो इहो हा बिल्कुलु इहो दौर हितां शुरू थियो ऐं केतिरा जेके हूंदा जेके दरवेशी तबियत ऐं ॿिए सभु हालांकि उन्हनि कुझु चयो कोन खोले छाकाणि हू जंहिं आवाज़ में हू ॻाईंदा हुआ उन जो रूह हूंदो
त उन में उन्हनि खे हिकिड़ो मज़ो अजीब थो लॻे उनमें पाण बि शामिल थी वेंदो। हुन में हिन गाने खे इज़त बख़्शी जेको बि ॻाईंदा माण्हू हुन आवाज़ु ॿुधंदा हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध पोइ हेॾे करे पोइ भले अखर कहिड़ा बि हुजनि पर हुन में जेको रूह हो तर्ज़ु हुई आवाज़ु हो उन सां संत बि मुतासिर थींदा हा उल्टो केतिरनि संतनि खे हिते ॿियनि पासे त उहे ॾाढो ख़ुशि थींदा तव्हांजे घर में संगीत जो माहौल ऐं मास्टर चंद्र साहिब खां पोइ बि क़ाइमु रहियो या घर जे ॿियनि भातियुनि ते हुन कहिड़ो असरु रहियो? न जीअं आयासीं हिते हा जीअं तव्हां त अची वियो हिन में ऐं ॻाइण जे लाइन में त घर जे ॿियनि भातियुनि ते बि हिन जो को असरु रहियो? असरु थियो पर उनखे फुल फ्लेज मूं ई कयो मूं में पता छा त ॿियो रागा साहिब मूंखे ॻाल्हि पसंदि कोन हुई त मां ई हिन हली वियुसि। तव्हां संगीत जी ट्रेनिंग वरिती? ट्रेनिंग वरितमि न नंढे पिता साहिब खां बि कंहिं? पहिरियों पिता साहिब खां। अच्छा शायदि पिता साहिब खां मूंखे के राॻियूं क्लासिकलियूं यादि कराए मूंखे प्रोग्राम में ॻाराईंदा ऐं उहे राॻियूं उन्हनि कॾहिं सेखारियूं उहो मूंखे यादि ई कोन्हे कॾहिं बि सेखारियूं माना एतिरो मां नंढो हुउमि उनजो ताल तीन ताल जप ताल एक ताल सभु क्लासिकल ताल वाल सभु उन्हनि सेखारिया। उन खां पोइ छा आहे घर जो माहौल हो त हुते ॿिए बि कलाकार ईंदा बड़े गुलाम अली असां वटि अची विया ज़ाकिर हुसैन असां वटि अची विया उन वक़्तु 90 यानी लेट 50s में असां वटि थींदी हर सैटरडे ते महफ़िल चौकी थींदी तव्हांजे घर में थींदी पोइ सभु ग़ैर सिंधी जेके बि कलाकार हुआ उन ज़माने जा मशहूरु सभु असां वटि अची विया ऐं सभिनी खे मूंखे ॿुधण जो मौक़ो मिलियो। जीअं शुरू खां ई वठी मास्टर साहिब तव्हां में सुठी विधी संगीत जी जीअं तव्हां ॿुधायो था तंहिं हूंदे बि हिकु ॿिन्हिनि तव्हां इहा ॻाल्हि चई आहे त पहिरीं मां सिंधी संगीत ॻाईंदो ई न हुउसि सिंधी कलाम ॻाईंदो ई कोन हुउसि त ईअं छो भला? इन करे जो हुन माहौल में हिते रहियासीं न शिवाजी पार्क बॉम्बे में त उते ईंदा ई गैर सिंधी कलाकार हुआ। त मुंहिंजो पंडित लक्ष्मण प्रसाद वॾो गवैयो उते पिता साहिब ने चयो भई सेखार ॿार उन खां पोइ हिकिड़ो मदन प्रकाश अमृतसर मां गज़ल ॾाढो सुठो ॻाईंदो उहो मुंहिंजो उस्तादु थी वियो ॾाढो सुठो कंपोज़ हुयो गज़ल ॻाईंदो गज़ल जी मुंहिंजी शौक़ु वधी हुन में 12-13 साल खां मां गज़ल ॻाईंदो हुउसि गज़ल ॻाईंदो हुयो मां हिकु दफ़े लता मंगेशकर वटि जेको भाउ हो उन सां मुंहिंजी दोस्ती थी वई हृदयनाथ त उते जो घर में मां वेंदा हुआसीं मां हुउसि 17-18 साल जो त हिकु दफ़ो लता मंगेशकर मूंखे ॿुधो गज़ल तो यकदम HMD को फ़ोन किया जोशी साहब को सही महेश जी आ रहे हैं आप ज़रा उनको सुनिए। वो मुझे 19 साल में मुझे पहले रिकॉर्डिंग उर्दू में ये सिलसिलो शुरू किया। तो पिता साहब तरफा तकाज़ा तो रहंदी हूंदी तव्हां सिंधी संगीत में अचो या सिंधी संगीत मैदान में पहिरियों तो निभायो? हाँ पहिरियों तो हुई भई तव्हां सिंधी में ॻाए मुंहिंजी सिंधी जेके पिता साहिब जी गायकी हुई न उहा हिन मुंहिंजे गले में हुई कोन इहा सची ॻाल्हि ज़हन में हुई पर गले में हुई कोन मां ॻाए कोन सघंदो कीअं शुरूआत थी? अॻु में तव्हां सां मां हिन ॻाल्हि जो ज़िक्र कयो आहे सिंगापुर तव्हांजो प्रोग्राम त उन्हनि शर्त रखी त भई तव्हांखे मास्टर चंद्र जा ई कलाम ॻाइणा तॾहिं तयारी करे मूंखे वञिणो हुओ सिंगापुर त उनजो असरु हिकदमि कीअं रहियो हुते? त उहो इहे थियो त मां इहो चइजो हो हुननि खे त ॻाइण जो शुरू कयुमि त बसि ख़ुदि यादि अचनि गाना छाकाणि मां नंढे हूंदे पिता साहिब वेंदो हुउसि न त तूं ॻाए त सभु गाना यादि मां ई वाइड़ो थी वियुसि। मास्टर साहिब खे तव्हां जेतिरो ॻायो आहे इन जे अलावा ॿियो कंहिं सभिनी वधीक ॻायो? साईं मां ॿुधायां न मास्टर चंद्र जो गानो ॿुधणु सवलो आहे पर ॻाइणु ॾुखियो आहे सिंध में ॻाइणु उहो जंहिंजी मथां आशीर्वाद हुजे न छाकाणि उहो हिकिड़ी उहो आत्मा आहे गाने में रूह आहे गाने खे ॻाल्हाइणो आहे। सिंध में गायक जेको आहे मुमताज़ लाशारी उनजे बारे में ॿुधो आहे त मास्टर चंद्र खे ख़ूब ॾाढो त उनजी कीअं रही आहे मुमताज़ लाशारी? उहो छा आहे मां ॿुधायां वेंदी आहे सिंध में जीअं उन वक़्तु जो माहौल हो न विरांगे अॻु में हींअर साॻियो माहौल अथव उहो टुटो कोन्हे मास्टर चंद्र जा गाना अहिड़े नमूने ॿुधनि था उहो फ़ोनो खणी रिकॉर्ड विझी 15-20 ॼणा वेही या 100 ॼणा उहो गानो लिखो अञा हींअर मुमताज़ लाशारी जे आवाज़ में उहा ॻाल्हि पैदा थिए थी
मास्टर ॾिसो चंद्र न हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां मास्टर चंद्र खे कॉपी करणु ॾाढो ॾुखियो आहे पर हुनजे आसपास न हाणे कोशिशि त सुठी आहे ऐं इन करे केतिरा कलाकार मशहूरु थिया हुननि जो गानो ॻाए हुन लाशारी जो पिता साहिब गाने सां मोहबत आहे बेपनाह मोहबत आहे जेतिरी ॿुधो जेतिरी हुन गाने सां मूंखे पिता साहिब में मोहबत आहे ओतिरी लाशारी खे मोहबत आहे अच्छा इन करे हू मतिलबु जेतिरो क़रीब वञी सघियो आहे जेतिरो वञी सघियो हा तव्हांजी कॾहिं हुन सां मुलाक़ात लाशारी न ईअं फ़ोन ते टेलीफोन ते व्हाट्सएप ते हा ॾाढो ख़ुशि थींदा हूंदा तमामु ख़ुशि असां बिल्कुलु वेझा आहियूं कभी अच्छा पिता साहिब जा गाना हू बि थो ॻाए मां बि थो ॻायां हिकिड़ो रिश्तो थी वियो चङो साईं ऐं अॼु भोपाल में ॾिसो असांजा सभु दोस्त वेठा आहिनि हेॾा नंद कुमार सनमुखाणी शाइर तमामु सुठो शाइर हेॾा भॻवान उहो तमामु हे सभु सुठा शाइर तव्हां ख़ुदि ॻाइण वारा वियाण वारा सुठा शाइर आहियो ऐं तव्हां त सुठा शाइर आहियो कन्हैया शेवाणी आहे होॾां दिलीप लालवाणी आहे तमामु मशहूरु तव्हांजो गायक आहे पूरे भारत में बिल्कुलु बिल्कुलु ओम टहलाणी असांजा दोस्त वेठा त हे सभु तव्हांजा शाइक़ आहिनि ऐं तव्हांजा शाइक़ बि आहिनि सच पुछो ऐं मास्टर चंद्र साहिब जा बि शाइक़ सच मां जो ॻाल्हाए रहियो आहियां न जी तव्हां छा कयो न त मां ॻाल्हाइण जो ई अॼु हेॾो ॻायो अथमि या कल्ह बि ॻायो अथमि त मूं चाहियां पियो जल्दी बसि आरामु कयो त इन बहाने हिकिड़ी ख़ासि ॼाण मां ॾेई छॾियां सभिनी खे हा त असांजे भोपाल बैरागढ़ में गुज़िरियल 31 सालनि खां वठी हा लगातार मास्टर चंद्र जो जनम ॾींहुं मल्हायो वेंदो वाह वाह 1999 खां वठी अॼु 2019 हले पियो ॾाढी सुठी लगातार हा 15 दिसंबर ते असां मल्हाईंदा आहियूं तव्हां बिल्कुलु हुन दादे क़ाबिल आहे हा त सिंधू नाले जी असांजी संस्था आहे ही सभु दोस्त हुन सां जुड़ियल आहिनि ऐं इन्हनि जे करे उहा बरक़रार आहे साईं उहो मास्टर चंद्र लाइ कोन्हे तव्हांजी ख़िदमत म्यूज़िक लाइ सिंधी संगीत लाइ ख़िदमत बसि बसि उन्हनि जे लाइ असांजी दिलि में ॾाढी वॾी अक़ीदत आहे तमामु सुठी जंहिंखे सभु निभाए रहिया आहियूं ऐं सुठो रिस्पॉन्स मिली रहियो आहे माण्हू ॾाढो पसंदि करे रहिया साईं मां ॿुधायो न पिता साहिब एॾो कमु कयो आहे जो जंहिंजी हद कोन्हे पंहिंजी रिकॉर्डिंग जे दौरान पंहिंजे लिखण जे दौरान का ॻाल्हि बि छिड़ी कोन्हे के मुंहिंजो पिता साहिब जा हिकिड़ो मां ॿुधायो सॼी ज़िंदगी मां रहियोसि त हीउ कलाकार कॾहिं पंहिंजे फ़न लाइ या पंहिंजे मशहूरी लाइ या कॾहिं बि न ॻाल्हाईंदा भई पाण न ॻाल्हाईंदा पाण न ॻाल्हाईंदा उन्हनि जो फ़न ॻाल्हाईंदा पाण कॾहिं बि भई पंहिंजे फ़न लाइ न ॻाल्हाईंदा ख़ामोशी पर हिकिड़ी ॻाल्हि जेका हिननि हमेशह जेका चई जेका मां अञा ताईं यादि चवंदा मां का ॻाल्हि छॾी कोन्हे चङो पर हाणे असां पाण खे छॾियूं हिते पब्लिक जे हवाले